लाड़काणे खां जावेद पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार एसएसपी ऑफिस लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिंदू बिरादरीअ खे अक़लियत चई नथा सघूं। हू असांजा भाउर ऐं बिरादरी जा हक़दार आहिनि। असां हिंदू बिरादरीअ खे हर क़िस्म जो तहफ़ुज़ ॾियण लाइ तयारु आहियूं। लाड़काणे में अचण जो मक़सदु अमन अमान जी सूरत हाल जो जाइज़ो वठणो। एसएसपी खे चई छॾियो आहे त संदन मामलनि में का बि सियासी मुदाख़लत न थींदी। जिन माण्हुनि वटि गैर ज़रूरी पुलिस अहलकार आहिनि उहे सभु वापसि वरिता वेंदा। हुन चयो त असां 15 बजाए ज़ुल्फ़कार फ़रज़ ठाहे रहिया आहियूं। लाड़काणे जे ज़ुल्फ़कार फ़रज़ खे 50 मोटरसाइकिलूं बि ॾेई रहिया आहियूं। हुन चयो त कचे जे ज़िलनि में खे वधीक फंड फ़राहम करण लाइ प्लान जोड़े छॾियो आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत सिंध में अमन अमान लाइ हमेशह सरगर्म रही आहे। हुन चयो त डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब एसएसपी शिकारपुर ऐं कंधकोट कश्मीर लाइ पुलिस मेडल जो ऐलान कया थो। हुन चयो त क्राइम जे ख़ात्मे लाइ पुलिस आहे जंहिं ते अमल पेरा आहियूं। जॾहिं त धाड़ेलनि खे मारियो वेंदो ऐं गिरफ़्तार कयो वेंदो त हू कार्रवाइयूं तेज़ कनि था। हुन चयो त शिकारपुर खां कंधकोट ऐं सीपे घोटकीअ ते ॾींहुं राति ट्रैफ़िक जी रवानी जारी आहे जेका पुलिस जी कामयाबी आहे। स्ट्रीट क्राइम में बि घटिताई आई आहे। कराचीअ में स्ट्रीट क्राइम में वाज़े घटिताई आई आहे। हुन चयो त सिंध जे अवाम खे चवंदुसि त हू ॾोहनि बैदि एफआईआर ज़रूरु दाख़िल कराइनि। अवाम टिजनि न, पुलिस खे मुकमल तहफ़ुज़ कंदी। हुन चयो त उतर सिंध जे हवाले सां हुकुम ॾेई चुका आहियूं, जल्द तब्दीली नज़र ईंदी। हुन चयो त हाईवे पेट्रोल पुलिस ला आणे रहिया आहियूं त जीअं महफ़ूज़ बणिजी सघूं। 1 महीने में हाईवे पुलिस शुरू करण वञी रहिया आहियूं। सिंध पुलिस में 50,000 नवनि पुलिस अहलकारनि खे भर्ती करण वञी रहिया आहियूं। उन खां अॻु घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार लाड़काणे पहुची डीआईजी ऑफिस लाड़काणे में अमन अमान जी सूरत हाल ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ जारी टारगेटेड ऑपरेशन जो जाइज़ो वठण लाइ आला सतही इजलास जी सदारत कई, जंहिंमें आईजी सिंध गुलाम नबी मेमण, डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब, डीआईजी सखर समेत ॿियनि ज़िलनि जे जग एसएसपी शिरकत कई। इजलास में सखर लाड़काणो ऐं कचे वारनि इलाइक़नि में अमन अमान जी मजमूई सूरत-हाल, धाड़ेलनि ॾोहारियुनि ऐं ॾोखारियुनि गुरुहनि ख़िलाफ़ जारी टारगेट ऑपरेशन दौरान कारकर्दगी जो जाइज़ो वरितो वियो। घर वज़ीर तरफ़ां कचे जे इलाइक़नि जे अॻियनि मोर्चनि ते मौजूदु पुलिस दस्तनि ऐं खेनि सहूलतूं फ़राहम बाबति आगाही वठी वधीक हुकुम जारी कया विया। इजलास में धाड़ेलनि सां मुंहुं ॾियण लाइ पुलिस जी बहितरीन पहिरें दस्ते जी कारकर्दगी जो पिणु जाइज़ो वरितो वियो।